अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां दोस्त ठीक हूंदा। दोस्तों बिल्कुलु तव्हां हिन हिकु ऐप जे ज़रिए तव्हां पंहिंजो जेको वीडियो जो बैकग्राउंड हूंदो आहे उहो चेंज करे सघो था बग़ैर साए पर्दे जे। जी हाँ दोस्तों, बग़ैर कंहिं साई दीवार जे या बग़ैर कंहिं साए पर्दे जे तव्हां हिन ऐप जे ज़रिए हिकिड़े मिंट में पंहिंजो बैकग्राउंड जेको आहे त चेंज करे सघो था। कहिड़ो बि कलर, कहिड़ी बि शइ तव्हां पोयां ॾेई सघो था। उहो हिकिड़ो आसान तरीक़ो मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। दोस्तों उहो ईअं आहे, असां जॾहिं बि वीडियो रिकॉर्ड कंदा आहियूं ऐं असां चाहींदा आहियूं त असांजो बैकग्राउंड बि चेंज थिए ऐं असां वटि साओ पर्दो न हुजण जे करे असां रहिजी वेंदा आहियूं, उन दोस्तनि जे लाइ मां हिकिड़ो हीअ ऐप खणी आयो आहियां। हिन ऐप में तव्हां हिकिड़े मिंट में जॾहिं तव्हां हुनखे क्लिक कंदव, सॼो जेको बि बैकग्राउंड हूंदो, तव्हां किथे बि अगरि वीडियो रिकॉर्ड कयो हूंदो, उहो बैकग्राउंड जेको आहे त साओ ॻाढ़ो जेको बि कलर तव्हां ॾियणु चाहियो था या पोइ कहिड़ा बि रंगीन तव्हां फ़ोटो ॾेई सघो था, उन में तव्हांजो बैकग्राउंड उहो चेंज थी वेंदो। फ़िलहालु जीअं ही मूं वीडियो बि कंहिं ऐं खुले आसमान हेठो मां हीउ वीडियो ठाहियो आहे ऐं मां हिन तव्हां ॾिसी सघो था त हीउ मुंहिंजो जेको बैकग्राउंड आहे पोयां चेंज आहे। इहो मूं बि कंहिं साए पर्दे जे अॻियां न ठाहियो आहे, इहो बिल्कुलु बि मां हिन ऐप जे ज़रिए ठाहियो आहे। त हलूं था दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं था त उहा ऐप कहिड़ी आहे। उन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो। कयो त मां हिकिड़ो मिंट थोरो मां तव्हांखे ॾिसां। जिन जिन दोस्तनि सब्सक्राइब न कयो, हेठि जेको सब्सक्राइबर जो ऑप्शन आहे न, उनखे ॻाढ़े अखरनि में हूंदो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी वारी ऑप्शन हूंदी उनखे आल ते करे छॾींदव न, त असांजो घणे में घणो फ़ाइदो थींदो। हलूं था वीडियो स्क्रीन रिकॉर्डर जी तरफ़ ऐं तव्हांखे ॿुधायूं था त उहा कहिड़ी ऐप आहे। दोस्तों तव्हांखे हिकु ऐप जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे कैप कट। ही मूं वटि पई आहे। तव्हां प्ले स्टोर ते लिखंदव कैप कट, जेका आसानी सां तव्हांखे प्ले स्टोर ते मिली वेंदी। इनखे तव्हां ओपन कंदव। ओपन करण खां बाद में हिन जो इंटरफेस कुझु हीअं नज़र ईंदो। मथे न्यू प्रोजेक्ट खे हणंदव। हाणे तव्हांखे उहो फ़ोटू खणणो आहे जेको तव्हां वीडियो जो पोयां लॻाइणु चाहियो था, जेको बैकग्राउंड लॻाइणु चाहियो था वीडियो जे पोयां, कहिड़ो बि कलर हुजे, का बि शइ हुजे, तव्हांखे उहा खणणी आहे। मां साओ पोयां लॻाइणु चाहियां थो। वीडियो जो जेको बैकग्राउंड आहे साओ करणु चाहियां थो, त मां साओ पर्दो खणंदुसि। ठीकु आहे। इन खां बाद में हेठि लिखियलु आहे अवरली, हीअ ऑप्शन आहे अवरली जो। इन ऑप्शन खे तव्हां हणंदव। वरी ॿिए चकर एड अवरली वारो ऑप्शन आहे, इनखे तव्हां हणंदव। हाणे तव्हांखे उहो वीडियो खणणो आहे जेको तव्हां वीडियो रिकॉर्ड कयो आहे, जंहिंजो तव्हां बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था। मां इन्हनि मां हिकिड़ो वीडियो ही पंहिंजो रखियो आहे जेको मां बिल्कुलु खुले आसमान में जेको आहे ठाहियो आहे। जेको ही ॾिसो था तव्हां हिते अची वियो। तव्हां हाणे हिन जेके मथां साओ तस्वीर जेकी खई आहे उनखे तव्हां वॾो हुजे उन जी तरह तव्हां वॾो कंदव। ठीकु आहे, सॉरी, ठीकु आहे। हाणे तव्हांखे बसि हिकिड़ो ई कमु करिणो आहे। हीअ ऑटोमेटिक ही वीडियो जेको आहे त हिन जो पोयों हो थी वेंदो। हेठि ऑप्शन आहे रिमूव बैकग्राउंड, ही ॾिसो था। हिन खे तव्हां जेको आहे त रिमूव बैकग्राउंड हीअ ऑप्शन आहे, इनखे तव्हां हणंदव। जीअं ई तव्हां हिनखे हणंदव, हीअ ऑटोमेटिक हिन जो बैकग्राउंड जेको आहे त चेंज थी वेंदो। हीअ मथे ॾिसो था, हीअ सेकंड हलनि था, 2% 3% थिए हलनि था। इहे जॾहिं 100 थींदो पूरो, तव्हांजो ऑटोमेटिक जेको वीडियो आहे उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो चेंज थी वेंदो। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। वधीक असां तव्हांजे लाइ वीडियो महिनत करे खणी ईंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।